बदीन मां ख़बर शामिल किया था। मुकेश कुमार मकवाणा की रिपोर्ट मुताबिक त मातली लॻ ॻोठ हाजी खालकदीनू सेतो में सैयद नवीद कमर ज़मान शाह ट्रस्ट, नेशनल अल फलाह वेलफेयर ट्रस्ट, पाकिस्तान आधार फाउंडेशन, अल वाहिदी ट्रस्ट ऐं दुआ फातिमा वेलफेयर ऑर्गेनाइजेशन के तावन सां हिक रोज़ा फ्री मेडिकल कैंप क़ाइम कई वई, जंहिंमें कराची के माहिर डॉक्टरन पारां परे परे खां आयल गरीब मरीजन जो इलाज करे ऐं मुफ़्त में पिण दवाऊं ॾिनियूं वियूं। उन खां सवाइ मलेरिया, टाइफाइड, हेपाटाइटिस बी ऐं सी जूं टेस्टूं पिण कयूं वयूं ऐं 700 खां मथे मरीजन जूं टेस्टूं ऐं इलाज करे खेनि मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं वियूं। उन मौक़े ते नेशनल अल फलाह वेलफेयर ट्रस्ट पाकिस्तान के मरकज़ी चेयरमैन मोहम्मद अली शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सैयद नवीद कमर शाह, हाजी आशिम सेतो, हाजी फैसल सेतो, डॉक्टर भागचंद ऐं समीर रहमान वाहिदी जो थोरेतो आहियां जन असां सां तावन करे मिसकीन मारूम माण्हुनि जन वटि प्राइवेट अस्पताल में इलाज कराइण जेतिरी सघन आहे उन्हनि जो मुफ़्त में इलाज करायो वियो।